झरक लखा ॾिनो झरगाई झरक शहर जे मोहरम हराम जी 10 तारीख़ ते या हुसैन जूं सदाऊं बुलंद। मुख़्तलिफ़ इमाम बारगाह तां मातमी जुलूस निकिता। ख्वाजा इमाम बारगाह, अल्लाह रखियो इमाम बारगाह, सैलानी इमाम बारगाह, लालण साईं इमाम बारगाह, गाज़ी इमाम बारगाह ऐं ॿियनि इमाम बारगाहनि तां मातमी जुलूस निकिता। जॾहिं त मरकज़ी मातमी जुलूस ख्वाजा इमाम बारगाह तां ॾींहं जो 2 बजे निकितो, जेको सॼे शहर जो इमाम बारगाहनि तां थींदे राति जो 8 बजे ख्वाजा इमाम बारगाह पहुतो। मातमी जुलूस में इमामनि जूं सेजूं, मौसूम अली असगर जो झूलो, गाज़ी अब्बास जो अलम पाक जना बरामद थिया। झरक शहर में सिक्योरिटी जा इंतजाम सख्त हुआ। सिक्योरिटी जा इंतजाम झरक पुलिस ऐं अंजुमन गुलामा इमाम महदीअ जे जवाननि संभालिया। मातमी जुलूस में वॾी तादाद में न्यास पिणु तक़सीम कयो वियो ऐं हर इमाम बारगाह ते आज़ादरनि पारां ज़ंजीरनि, चाकुनि, गुर्ज़नि सां मातम कयो वियो। ॿिए पासे 11 मुहर्रम हराम ते अंजुमन गुलाम इमाम महदी जी सदर रुस्तम अली रिंद जी अॻवानी में वॾे अंग में मातमी जुलूस सुबुह 10 बजे झरक शहर खां झम्पी रवानो थियो।